अच्छा तव्हां इहो चयो सवेर त मां कंहिंजा कंहिंजा नाला खणां, मतिलबु तव्हां एतिरा इश्क कया आहिनि, जी। जंहिंसां वफ़ा कई अथव या न? न, छो? छो जो वफ़ादार कुतो हूंदो आहे, मां कुतो थियणु नथो चाहियां। मेडिकल लैंग्वेज में छा खे चइबो आहे MRI? आरई ज़ात आहे, आरई हिकिड़ी ज़ात आहे, मशहूरु ज़ात आहे। CT स्कैनिंग छा थींदी आहे? CT स्कैनिंग सीटी की थी बड़ी चालू, मुझे घर पे बुलाया, घर पे बुला के भाई को बाप को बुलाया, फिर सबने मारा। अरे धरती टीवी जो प्रोग्राम आहे टिपिकल टॉक, हिते त अफ़ालत सुधारियो, अरकाननि खां निकिरंदा था वञो। प्रोग्राम में आया हूं तो पोइ कहिड़ो वॾी ॻाल्हि आहे त माण्हू वेह त मुतबर थी वियो, ख़बर थो पए त केरु माण्हू आयो आहे की प्रोग्राम में छा भला। साईं हुन वांगुरु पढ़ा थो, जेकी पहिरीं छोकिरी न मेकअप कंदी हाणे न्यूज़ कास्टर आहे जेकी। यार पढ़े छो नथो? क्या मसलो तो था? दड़का छा ॾे थी, असां न पढ़ंदा थी यार। अब असां सिंधी न आहियूं पढ़िया, असां अंग्रेजी पढ़ियल आहियूं, असांखे अंग्रेजी लिखी ॾे। चैनल ते बनी वेठो। संगीत का कुछ शौक है? थोड़ा सा। और आपको? मैं मजदूर आदमी, मुझे इतना वक्त ही कहाँ से मिलता। लेकिन मैंने समझा था कि शायद आपको हर बात आती है। रास्ता वही और मुसाफिर वही, एक तारा न जाने कहाँ छुप गया, एक तारा न जाने कहाँ छुप गया।